नाज़रीन, ही ज़िले शिकारपुर जो ॿियो नंबर वॾो शहर मदईजी आहे ऐं हीअ गवर्नमेंट इस्पताल मदईजीअ जे शहर वारी जेका मेन गेट आहे उन सां लॻोलॻि हीअ जेका ड्रेनेज जी नाली आहे। हाणे मदईजी टाउन जो जेको सफ़ाई अमलो आहे उन जी तव्हां कारकर्दगी हीअ ॾिसो। मां मदईजी टाउन जे चेयरमैन नजफ़ ख़ान कमारियो खे इहा अपील कंदासीं त हीअ जेको तव्हांजे मातहत जेको सफ़ाई अमलो आहे ऐं सैनिटरी इंस्पेक्टर आहे, महिरबानी करे उनखे जेको आहे त उनजी कन माट कयो। हीअ तव्हां हालति ॾिसो ऐं उन खां पोइ हितां जेको आहे इहा आम गुज़रगाह आहे। ईअं न आहे त हे को ईअं माना जेका का हिकिड़ी चयूं त का वीरान घिटी आहे, बल्कि हीअ आबाद ही मेन क़ब्रिस्तान जी तरफ़ मेन इस्पताल जी तरफ़ जेको आहे त वेंदड़ मेन घिटी आहे ऐं उनजी तव्हां हालति ॾिसो। हीअ मदईजी टाउन इंतिज़ामिया जी जेको आहे त उनजी कारकर्दगी अवां ॾिसो, मुलाहिदा फ़रमायो। ऐं हीअ जेको आहे त ॾिसो, हीअ जेको मदईजी टाउन जो जेको सैनिटरी इंस्पेक्टर आहे उनजी कारकर्दगी मुलाहिदा कयो। सफ़ाई अमले जी जेका आहे तव्हां कारकर्दगी मुलाहिज़ा कयो त हिन धप हवस में हितां जा शहरी, हितां जा माण्हू अवाम कीअं रहंदो हूंदो, उनजी छा कैफ़ियत ऐं कंडीशन हूंदी। हीअ जेको आहे मां मदईजी टाउन जे चेयरमैन नजफ़ ख़ान कमारियो खे अपील कंदुसि त महिरबानी करे तव्हां जेको सैनिटरी अमलो आहे उनजी कन माट कयो ऐं उन्हनि हिन शइ जो नोटिस वठो तव्हां त जेको आहे सफ़ाई अमलो मुतहरिक थी करे ऐं हीअ कमु करे। हीअ जेको आहे त मदईजी टाउन जो हाल ऐं मदईजी टाउन जे सफ़ाई अमले जो ही हाल आहे। हीअ मेन घिटी आहे ऐं हीअ जेको आहे त सफ़ाई सुथराई जो हाल ॾिसो। इंतिहाई गंदगी आहे ऐं गंदगीअ तां नाली भरी पई आहे ऐं सफ़ाई अमलो जेको आहे त उहो तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो हिते नज़र न ईंदो। घर वेठे पघारूं था खणनि ऐं कमु कयूं सफ़ा माना ठप जवाबु आहे। मदईजी टाउन ऐं हिते जेको आहे त हिन पीर अली हैदर शाह वारो गेट जो महलो, हे हुनजी हालति तव्हां ॾिसो सफ़ाई जी। हीअ जेको आहे त नालियूं गंदगीअ जा ढेर नालियुनि जे अंदरि सफ़ाई महीने महीने में बि नथी थिए। को बि सफ़ाई अमलो जेको आहे उहो सफ़ाई करण जे लाइ तयारु कोन्हे को। हीअ पीर अली हैदर शाह क़ब्रिस्तान जी मेन गेट आहे। हीअ मेन शहर जो रस्तो आहे, हीअ आबादी आहे ऐं हीअ जेको आहे त हीअ ड्रेनेज सिस्टम जेको हिन शहर जो तव्हां ॾिसो त हीअ जेको सैनिटरी इंस्पेक्टर आहे ख़बर न आहे त करे छा थो। माना जेको सफ़ाई अमलो हिते कई महीना गुज़री था वञनि त सफ़ाई अमलो जेको आहे उहो अचण जे लाइ तयारु न आहे, सफ़ाई करण जे लाइ तयारु न आहे। अलाए छाजे करे असां जेको आहे टाउन चेयरमैन उहो सफ़ाई अमलो आहे इन्हनि जी कन माट करे सफ़ाई इंस्पेक्टर खे वाज़िव हिदायतूं ॾिए त जीअं सफ़ाई जो कमु जेको आहे उहो बहितर नमूने था हले। पाणी उथरी थो पए, नालियूं उथरी थी पवनि ऐं हिन खां पोइ रोड रस्ता ख़राबु था थी वञनि। हीअ मेन जेको आहे त घिटी आहे शहर तरफ़ जेका वञे थी पई ऐं हिते बदबू सां हीअ जेको आहे त महले जे जा माण्हू जेके आहिनि बीमार था थी पवनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे माण्हुनि खे अज़ियत ऐं तकलीफ़ ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे बि थिए थी पई। हीअ जेको आहे त तव्हां ॾिसो, हीअ जेको आहे त महले में तव्हां ॾिसो त हीअ जेका केतिरी सारी गंदगी माना लॻी पई आहे ऐं जेको हीअ मेन महलो आहे, हीअ पूरी आबादी आहे। हितो तव्हांखे मां ॾेखारियां हे सभु घर आहिनि ऐं हीअ मेन घिटी आहे। ईअं न आहे त कोई सुनसान इलाइक़ा आहिनि ऐं तव्हां हीअ जेको ॾिसंदव त हीअ जेका नाली आहे कई अरसे खां वठी माना हिन जी सफ़ाई नथी थिए। टुटल फुटल माना नाली लॻी पई आहे, इनखे रिपेयरिंग बि नथी थिए ऐं हीअ माना ॾिसो हे जेको आहे गंदगी जा ढेर नाली माना बंदि लॻी पई आहे। हुन खां पोइ वरी चवंदा त साईं माना जेको आहे त सफ़ाई असां शहर असांजो मदईजी ॿरे थो। नाज़रीन, मां तव्हांखे ॾेखारींदो हलां त हीअ जेका नाली आहे गंदगीअ जा ढेर ऐं केॾो किचिरो लॻो पियो आहे। हीअ दुकानु आहे, दुकान जे हेठां हीअ नाली वहे थी पई ऐं हीअ जेको आहे नाली ओवर क्रॉस करे ऐं हीअ गवर्नमेंट इस्पताल मदईजी जी तरफ़ जेका मदई गवर्नमेंट इस्पताल आहे उन ॾे जेको आहे त गंदो पाणी जेको आहे त वहे थो पियो। ऐं मां तव्हांखे ॾेखारियां त हीअ जेको आहे त बिल्कुलु आबादी आहे ऐं हीअ तव्हां नाली जेका आहे ॾिसो त हीअ छा सूरत हाल लॻी पई आहे। हे जेको मदईजी टाउन जो जेको सफ़ाई अमलो आहे
इहो इन जी कारकर्दगी तव्हां ॾिठो इन्हनि खे आख़िर केरु चवंदो, केरु इन्हनि जी कन माट कंदो, को इन्हनि को पुछाणे वारो ई कोन्हे को। हीअ हालत त ॾिसो त कई माना महीना गुज़री था वञनि त हे माना जेको आहे सफ़ाई नथा कनि ऐं आख़िर नतीजतन माना जेको आहे तो हीअ पूरी आबादी आहे। तव्हां ॾिसो हीअ घिटी आहे, ॿिन्ही तरफ़नि खां आबादी आहे, ॿिन्ही तरफ़नि खां घर आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं गंदगी हूंदी त माण्हू कीअं जेको आहे तो आराम सां सुकून सां को घरनि में रही सघंदा। मधेजी टाउन खे माना जेको आहे ख़ासी बजट आहे, ख़ासो अमलो आहे, उन जे बावजूद बि माना जेको आहे तव्हां ॾिसो त हीअ कैफ़ियत ऐं कंडीशन आहे। मच्छर, धप, हवस, हितां जा शहरी जेको आहे तो इंतिहाई अज़ियत ऐं तकलीफ़ में वक़्तु गुज़ारनि था। अचो त हितां महले जे हिकिड़े मुआज़िज़ खां हाल अहिवाल वठूं त भाऊ छा माना हीअ जेको गंदगीअ जी जेका पोज़ीशन आहे, इन छो आहे सफ़ाई अमलो अचे थो न? वालेकुम अस्सलाम वालेकुम। ये सफ़ाई लाइ असां हिननि ॾे कल्ह वियासीं ऑफिस टाउन में, उन्हनि खे तव्हां असांखे 15-20 ॾींहं थी वञनि था हिते को सफ़ाई वारो सिर्फ़ु कलायूं कढी वञे न त असांजी नाली नेकर सही थिए, नाली साफ़ु हले। 15-10 ॾींहं अचे बि असांजो साफ़ु रहे। त हिते असांजे अचनि कोन था, ॿुहारे वारो सवेल ईंदो आहे, बाक़ी उहो ॿुहारी गॾु करे वेंदो आहे, कलायूं गॾु करे वेंदो आहे, वरी जीअं हवा लॻंदी त साॻियूं कलायूं वठी हुन में नाले में हली थो वञे। कढण लाइ पोइ ट्रैक्टर वारो अचे थो, सभु मिटी खणनि, इहे कलायूं खणनि, चऊं था बाबा हे कलायूं पयूं हे खणो हे खणो, उहो असलम सूमरो आहे, अचे पर टाली फेराए हली थो वञे, हली थो खणे। इलाही कंदा आहियूं, ॿाहूं बंदा आहियूं, मूंखे दुकानु आहे पाड़े में, हिते पाड़े जो आहियां मां चवंदुमि बराबरि वाट आहे, ॿाहुनि जी वाट आहे, तव्हां वारनि जो मालो न सम्झो, पंहिंजे शहर सम्झो, हिते असांखे बि शहरी सम्झो, असांजो हिते सफ़ाई कयो, कलायूं खणो, बहितर आहे। उनखे नज़रअंदाज़ करे उहो हितां हलाए ॾींदा आहिनि फेराए ट्रैक्टर।